17 में मुंहिंजा ॿाहिरि दौलत मराए भॼी वियो फरार थी ऐं जेको मुंहिंजे पोयां ॾंढोरो हुयो हाणंदो आयो आहे केस कूड़ा कोर्टनि में वठां मां छॾाईंदो आयुसि। असल में असांजो केस हले पियो मॉडल कोर्ट में। वरी मुख़्तियार ख़ुश्क सूबेदार पट SHO आयो जेको 2 लख वठी ऐं असां 6 ॼणनि ते FIR करे छॾियईं। तॾहिं मां बसि कंदो वियुसि। हाणे जेको आहे उन्हनि खां पैसा 2 लख वठी 3 ऐं जेको सो माण्हू उहे वेहारिया अथसि मुखालफ़ मुंहिंजा उन्हनि सुञनि घरनि में। हाणे अॼु मराई आहे सुभाणे इन्हनि जो ज़िम्मेवार हे आहे। मां हिन ॾे वियुसि दरख़्वास्त खणी ACP जी को जवाबु मूंखे न ॾिनई ऐं चए थो त मुंहिंजो कुझु न वञे। मतिलबु पैसा वठी असां ते 107 करे छॾिया अथसि, माना हुननि खे वेहारे छॾियो अथसि। हाणे मुखालफ़ उहे आम्हूं साम्हूं असांजे कीअं वेही था सघनि साईं। हाणे असांजो को इंसाफ़ नथो थिए। हली हली असां तव्हांजो ॻोठु कहिड़ो आहे? असांजो ॻोठु लश्कर खान बुलबुड़ी जो। अच्छा। जेके पाणी जे वारे तां मुंहिंजा 2 भाइर आहिनि मराया ऐं 3 धकी औज़ार ॾेई भॼी वियो 2017 में। हाणे वरी मोटी आयो आहे केस करे करे जेको सो यको कूड़ो थींदो आयो। असांखे अर्ज़ी करायो अथसि माना 8-10 लखनि जो। मुड़ुस बि असांजा चट, असांजो को इंसाफ़ को अदोली कोन्हे। उन्हनि जो मामो थिए दौलत अलाह ॾिनो उहो मुड़ुस मराए वरी हाणे उन्हनि सुञनि घरनि में अची वेठा। हाणे सूबेदार खे 4 लख ॾेई माना असांजे मराइण जे लाइ सुभाणे इहो पट वारो SHO जेको मुख़्तियार ख़ुश्क आहे इहो ई कराए थो असांखे विढ़ाइण जे लाइ बर्बाद माना जेको आहे सो। ऐं हो चए थो त माना कुझु थिए त माना असांजी जान छुटी वञे अरमान मूं। ऐं केस असांजो हली वियो मॉडल कोर्ट में। उहो इंसाफ़ कुझु थियो आहे मतिलबु, पर अञा एतिरो न थियो आहे। अच्छा, अञा केस उहो हलंदड़ आहे? उहो केस बि निबिरी वियो, उन्हनि खे सज़ा लॻी वई। सज़ा लॻी वई? हा, हे असांजी पचर नथो छॾे। अच्छा, उहे जवाबदार अंदरि आहिनि? हा, उहे जवाबदार अंदरि। अच्छा, हे जेको अची वेठो आहे इहो जवाबदारनि सां जवाबदारनि वारी धोरा? हे उन्हनि जी धोरा, उन्हनि जो मामो बि थिए ऐं भाणे बि थियसि। हिकु ई सलाह आहिनि। मुड़ुस मुंहिंजा आहिनि मराया आहिनि। अञा बि चए थो त जीअं जहिड़ो थिए फ़साद थिए। ऐं असल में ॻोठु हिन जो जेको आहे सो मज़ार बुलबुड़ी जो आहे। हे आरज़ी तौरु वेठल हो। हाणे असांजा माण्हू मराए वियो आहे वरी चए थो त मां हिते ई वेहंदुसि। हे छा कंदा ॾाढा हिते माना हाणे जेको आहे सो सूबेदार पैसा वठी माण्हू मराइण जे लाइ माना हुननि खे नथो उथारे। अञा मारींदासीं। 2 चका 3 वियुसि सूबेदार खे मां अहिड़ी दरख़्वास्त खणी वियुसि। ACP जी को जवाब बि न ॾिनई ऐं जेके सो पैसा पासे मूंखे चई त न 4 लख ॾे त उथारिया न त न छॾींदुसि। भली विढ़ो भली मरो था। उहो कंहिं चयो SHO पट? हा, SHO पट वारो जेको मुख़्तियार ख़ुश्क आहे उन अहिड़ी कार्रवाई करे छॾी आहे सो नओं जेको सो माना जज ॾे जेको सो हे माना होॾे हाज़िर खाइनि मां पैसा खाया भली विढ़नि बर्बाद थियनि पाण में। माना असांखे माना मराइण थो चाहे। तव्हांजो मुतालबो छा आहे? तव्हांजो मुतालबो छा आहे? असांजो मुताबिलो आहे हो हलियो वञे। असां न ॾिसूं जे हो वेहंदो त लाज़मी आहे। नंढा वॾा आहिनि सुभाणे विढ़ी पवंदा। उन जो ज़िम्मेवार हे पट वारो SHO माना असां सां कराए थो न साईं। या भला हुनखे वेहारे त असां लॾो खणी वञूं। को इंसाफ़ अदोली कोन्हे। मुड़ुस बि मुंहिंजा बर्बाद मराई, घर बर्बाद। अञा बि जेको सो असांखे विढ़ाए थो। इन जे लाइ असांजो को भला कानून को मदद को आहे को गुज़ारिश आहे त माना ACP असांजी अदल करे ऐं इंसाफ़ चए जेको आहे सो इहे लॾाया वञनि। अॻु में मुंहिंजा मुड़ुस मुल्हनि क़तल थियल आहिनि वरी जेको आहे सो असांखे माना हे बेज़ार करे थो। इन जे लाइ असांखे तव्हां ॾे अर्ज़ु आहे गुज़ारिश आहे त जेको सो हिननि खे हितां ॻोठ मां लॾायो वञे। ॿुधई असांखे अंदेशो आहे। नंढा वॾा ॿार आहिनि टिजनि था राजो अचनि वञनि था औज़ारनि सां ऐं हो लोफर माण्हू माण्हू मरायूं था वतन ऐं असां ग़रीब काॾे बचा वठी भॼी वञूं। भला असल में ॻोठु असांजो, शहर असांजो, पोइ इंसाफ़ अदुल असांजो थिए। असांजो इहो मुताबिलो आहे। सही तव्हांखे गुज़ारिश आहे इहा ई असांजी।